नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन ज़लाला व कुल्लु ज़लालतिन फिन्नार। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ाफ़ वल क़ुरआनिल मजीद बल अजिबू अन जाअहुम मुनज़िरुम मिनहुम फ़क़ालल काफ़िरूना हाज़ा शैउन अजीब अइज़ा मितना व कुन्ना तुराबन ज़ालिका रजउन बईद क़द अलिमना मा तनकुसुल अर्ज़ु मिनहुम व इंदना किताबुन हफ़ीज़ बल कज़्ज़बू बिल हक़्क़ि लम्मा जाअहुम फ़हुम फ़ी अम्रिन मरीज अफ़लम यंज़ुरू इलस समाई फ़ौक़हुम कैफ़ बनैनाहा व ज़य्यन्नाहा व मा लहा मिन फ़ुरूज वल अर्ज़ मददनाहा व अलक़ैना फ़ीहा रवासिया व अम्बतना फ़ीहा मिन कुल्लि ज़ौजिन बहीज तबसिरतन व ज़िक्रा लिकुल्लि अब्दिन मुनीब व नज़्ज़लना मिनस समाई माअन मुबारकन फ़अंबतना बिही जन्नातिन व हब्बल हसीद वन्नख़्ल बासिकातिन लहा तलउन नज़ीद रिज़्क़न लिल इबाद व अहयैना बिही बलदतम मैता कज़ालिकल ख़ुरूज कज़्ज़बत क़ब्लहुम क़ौमु नूह व अस्हाबुर रस्स व समूद व आद व फ़िरऔन व इख़्वानु लूत व अस्हाबुल ऐकति व क़ौमु तुब्बा कुल्लुन कज़्ज़बर रुसुल फ़हक्क वईद फ़अय्यिना बिल ख़ल्क़िल अव्वल बल हुम फ़ी लब्सिन मिन ख़ल्क़िन जदीद। फ़क़ाल तआला फ़ी मक़ामिन आख़र बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलात इन्नल्लाहा मअस्साबिरीन। हर क़िस्म जी हमद सना वाखाने वॾाई इबादत बंदगी अकेले अल्लाह तबारक व तआला जी ज़ात खे जुगाए जेको मुल्क जो मालिक ऐं ख़ल्क़ जो ख़ालिक़ आहे जंहिंजे हथ में इज़्ज़त ऐं ज़िल्लत जंहिंजे हथ में मौत ऐं ज़िंदगी आहे अल्लाह तबारक व तआला जी तारीफ़ खां बाद अनगिनत बेहिसाब लातादाद दुरूद सलाम हुजनि जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मथे जंहिंखे अल्लाह तबारक व तआला हिन पूरी दुनिया जे हिदायत जे लाइ मबूस फरमायो। बिरादरान इस्लाम खुतबे जुमे जो मौज़ू आहे सब्र व इस्तिक़ामत। कुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला सूरह बक़रा में इरशाद फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलात इन्नल्लाहा मअस्साबिरीन। ऐ ईमान वारा सब्र ऐं नमाज़ जे ज़रिए मदद हासिल कयो। इन्नल्लाहा मअस्साबिरीन बेशक अल्लाह तबारक व तआला सब्र करण वारे जे साथ आहे। यह आयत खुले तौर मथे चई रही है तो नमाज के साथ सब्र पढ़ो वो कामयाबी की कुंजी है जैसे बगैर को शख्स के मकसद में कामयाब न थी सके। ये वजह तो कुरान मजीद में मुख्तलिफ मकामात मथे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे नबी जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सब्र की तलकीन फरमाए
मसलन अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद जी सूरह मारिज में फरमाए फस्बिर सब्रन जमीला, ऐ नबी सब्र कयो, खासी तरह अच्छी तरह सब्र कयो। अहिड़ी तरह सूरह मुद्दस्सिर में आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हुक्म ॾिनो वियो वले रब्बिका फस्बिर, ऐं पंहिंजी रब जी ख़ातिर सब्र कयो। सूरह दहर में अल्लाह तबारक व तआला फरमाए फस्बिर लिहुक्मि रब्बिका वला तुक़्ति मिनहुम आसिमन औ गफूरा, ऐं पंहिंजे रब जे हुक्म मथे सब्र कयो ऐं उन में ॼाण करे गुनहगार ऐं नाशुक्री जी ॻाल्हि न मञो। सब्र के सिर्फ दुनियावी कामयाबी न चयो, बल्कि आखिरत में अहिड़े इंसान जे लाइ बेइंतिहा अजर ऐं सवाब जो वाइदो कयो वियो। कुरान मजीद में अहिड़े इंसान जे मुत्तकी थियण जी गवाही ॾिनी वई आहे जेको तंगी ऐं मुसीबत जे वक़्तु हक़ ऐं बातिल जी लड़ाई में सब्र कई था। अल्लाह तबारक व तआला सब्र करण वारे के पसंद फरमाए तो वल्लाहु युहिब्बुस साबिरीन, अल्लाह साबिरे के पसंद फरमाए तो। सब्र व इस्तिकामत इंसान जो हथियार है जैसे बगैर उनके दुनिया में कामयाबी हासिल थी सके थी, न को आखिरत में वो इंसान कामयाब थी सके। अल्लाह जो कुदरत जो ही अटल कानून आए, ही उसूल आए त बा मकसद चीज के पाइण जे लाइ कुर्बानी ॾियणी पवंदी, लेकिन बेमकसद बेफ़ाइदा चीज हासिल करण जे लाइ कीअं पिणु कुर्बानी न थी ॾियणी पए। बेफ़ाइदा चीज त बिला मेहनत बिला मुशक्क़त खुद ब खुद मिली वञे थी, यानी उन जे लाइ कीअं पिणु बेफ़ाइदा चीज जे लाइ मेहनत न थी करणी पए। बिरादरान इस्लाम, मोमिन जे लाइ ही दुनिया इम्तिहान ऐं आज़माइश जो घर है। ही आज़माइश कॾहिं माल जे ज़रिए कंहिं वटि अल्लाह तबारक व तआला माल जॾहिं करे उन जी आज़माइश करे थो, ऐं कॾहिं हीअ आज़माइश बीमारी जे ज़रिए, यानी अल्लाह उनखे बीमार करे उन जी आज़माइश करे थो, ऐं कॾहिं दुश्मन जे ख़ौफ़ जे ज़रिए, कॾहिं अल्लाह उन मथे दुश्मन जो बादशाह जो ख़ौफ़ आणे थो। ख़ौफ़ जे ज़रिए बादशाह जे तरफ़ जे ज़रिए अल्लाह उन जी आज़माइश करे थो, ऐं कॾहिं पैदावार में कमीअ जे ज़रिए अल्लाह उन जी आज़माइश करे थो, यानी अल्लाह उन जे खेत्र में उन जी पैदावार में कमी करे थो, यानी उन जे खेत्र में पहिरीं वधारे दाई थींदो हो या उन इलाइक़े में पहिरीं वधारे दाई थींदो हो, अल्लाह कमी करे पण इंसान जी आज़माइश ॾिनी सघे। सूरह बक़रा में अल्लाह तबारक व तआला इन जी हीअ वज़ाहत फरमाए वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जूइ व नक़्सिम मिनल अमवालि वल अनफुसि वस्समराति व बश्शिरिस साबिरीन। असीं आखे दुश्मन जे खौफ, दुश्मन जी द्रप, तंगी माश, माल जान ऐं भले जे नुक़सानात खां आज़माइश कईंदासूं। वबश्शिर साबिरीन, ऐं सब्र करण वारे खे ख़ुशख़बरी ॾिजो, यानी जे इंसान मथे को आज़माइश अचे थी, को तकलीफ़ अचे थी, चाहे वो जान जे ज़रिए हुए, चाहे वो बीमारी जे ज़रिए हुए, चाहे वो दुश्मन जे ख़ौफ़ जे ज़रिए हुए, चाहे वो पैदावार की कमी जे ज़रिए हुए, इन हालात में इन आज़माइश मथे जेको इंसान सब्र करे तो वबश्शिर साबिरीन, उन सब्र करण वारे खे आई ख़ुशख़बरी ॾिजो। अहिड़ी तरह अल्लाह तबारक व तआला कुरान करीम जी सूरह अनकबूत में फरमाए अलिफ लाम मीम अहसिबन नास अन युत्रकू, अलिफ लाम मीम अहसिबन नास अन युत्रकू अन यक़ूलू आमन्ना व हुम ला युफ्तनून वलक़द फत्तन्ना अल्लज़ीना मिन क़ब्लिहिम
فَلَيَعْلَمَنَّ اللَّهُ الَّذِينَ صَدَقُوا وَلَيَعْلَمَنَّ الْكَاذِبِينَ. तो इंसान ये समझी गिलो तो वो एतिरो चवण मथे छॾिया वेंदा त असीं ईमान आणे आयासीं। हाँ उन्हीं जी आज़माइश की न कई वेंदी, असां उन्हीं खां अॻियां कई इंसान खे जांचियो हो परखियो हो, पोइ असां उन्हीं मेजारा उन्हीं इंसान खे जुदा करे छॾिया जेको सचाई ऐं उन्हीं इंसान खे जेको कूड़ाई। पाण सम्झो था त असीं मुस्लमान आहियूं, असीं ईमान वारा आहियूं। हाँ असां मथे दुख की न अचींदा, हाँ असां मथे आज़माइशूं की न अचींदियूं, हाँ असां मथे तकलीफ़ूं की न अचींदियूं, हाँ असीं तकलीफ़ खां महफ़ूज़ आहियूं। न न बल्कि ये पंहिंजी बिल्कुलु ग़लति फहमी आहे। अल्लाह फरमाए थो असीं आंखे ज़रूरु आज़माइश कंदासूं ऐं असीं आंखे ज़रूरु जांचींदासूं। जहिड़ी तरह अॻिले इंसान खे असां जांचियो हो, उन्हीं जी परख कई वई त उन्हीं वेचारा केरु सचाई ऐं उन्हीं जी वेचारा केरु कूड़ाई। अल्लाह तबारक व तआला पंहिंजी आज़माइश करे पाण खे जांचे सघे थो त पाण वेचारा केरु सचो आहे, पाण वेचारा केरु कूड़ो आहे। सही बुखारी में हज़रत ख़बाब रज़ी अल्लाह अन्हु खां मरी आहे त हिकिड़े भेरा आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काबे जी साए में, काबे जी छांव में तशरीफ़ फरमा हुआ, छांव में वेठा हुआ ऐं असां आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां काफ़िरनि जे ज़ुल्म सितम जी शिकवा कई त काफ़िर एतिरो ज़ुल्म कई था, एतिरा दुख ॾिए था। असां शिकायत कई ऐं अर्ज़ु कयो त आया अल्लाह जा रसूला ऐं असांजे लाइ अल्लाह खां पनाह घुरे जे लाइ नथा घुरो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आखां पहिरीं ईमान आणण वारनि जे लाइ ज़मीन में खाई खोदी वेंदी हुई, गड़ो खोदियो वेंदो हो, पोइ हुन में उन्हीं खे विझी करे हुन जे मथे मथां आरो चलायो वेंदो हो, आरो फेरियो वेंदो हो, जंहिंसां हुन जा जिस्म जा बुख टुकुर थी वेंदा हुआ। पोइ उहे ईमान खां न हटिया ऐं लोहे जूं कंगियूं, लोहे जा ॾंदिया उन्हीं जे हॾीअ ऐं उन्हीं जे पठे में फेरिया वेंदा हुआ। पोइ पण उहे दीन छॾण मथे राज़ी न थिया, दीन छॾण जे लाइ तयारु न थिया। यानी उन्हीं मथे एतिरियूं ख़तरनाक आज़माइशूं आयूं, उन्हीं आज़माइश में सब्र कयो, उन्हीं इस्लाम खे न छॾियो। अहिड़े तरह अल्लाह तबारक व तआला सूरह हामीम सजदा में सब्र ऐं इस्तिक़ामत वारे खे बशारत ॾिने, इन्नल लज़ीना क़ालू रब्बुना अल्लाहु सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नति allती कुन्तुम तुअदून। जे इंसान जो असांजो रब अल्लाह आहे, पोइ हुन मथे साबित क़दम लिया, यकीनन उन्हीं मथे फ़रिश्ता नाज़िल थिए था, मलाइक नाज़िल थिए था ऐं उन्हीं खे चवंदा ऐं ड्रिजो न ऐं गम न कयो ऐं ख़ुशि थी वञो हुन जन्नत जी बशारत सां जंहिंजो वाइदो असां कयो वियो आहे। ही कंहिंखे ख़ुशख़बरियूं मिले थियूं, ही ख़ुशख़बरियूं सब्र करण वारे खे मिले थियूं। जंहिं मथे को दुख अचे थो त सब्र कयूं था, तेरा अल्लाह जा मलाइक उन मथे नाज़िल थिए था जेको पंहिंजे रब मथे ईमान आणे था ऐं ईमान खां हटे नथा, ईमान खां फिरे नथा, ईमान मथे साबित क़दम रहे था त उन वक़्तु मलाइक नाज़िल थिए था। अल्लाह पंहिंजा मलाइक मोकिले थो, हू मलाइक उनखे चए था त ड्रिजो न, ख़ौफ़ न कयो, डप न कयो, ख़ुशि थी वञो उन जन्नत जी बशारत सां जंहिंजो वाइदो अल्लाह तबारक व तआला असां कयो। दुनिया में अहिड़ा इंसान गुज़रिया आहिनि जेको हक़ मथे साबित क़दम रहिया ऐं राह हक़ में अचण वारी मुसीबत खे बर्दाश्त कयो। जॾहिं जान ऐं ईमान में हिकिड़े कंहिंखे दर्जी ॾियण जो वक़्तु आयो त उन जान ॾियण गवारा करे लाथो, लेकिन ईमान खां हटण गवारा न कयो, उहे ईमान खां न हटिया। उन पंहिंजी जान ॾेई ॾिनो इस्लाम जे लाइ, पंहिंजी जान क़ुर्बान करे छॾियो। बिरादरान इस्लाम पंहिंजे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे पर आज़माइशूं आयूं, उन मथे पर दुख आया, उन मथे तकलीफ़ूं आयूं। चुनांचे आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे घेरे मारियो, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पिट जे मारियो।
आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दुश्मने मारियो तेरा खानदान वारा पर पान हटा खानदान वारे पर मारियो आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सगो काको अबू लहब आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सतान में मिला अगिया अगिया हो यानी बैठा पुठिया न हो अगिया अगिया हो आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सतान में आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की नबूवत का पहरी बेसत का पहरी अबू लहब जी भी पुत्रे सा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी साथी जो निकाह थियो हो हजरत रुकैया रज़ी अल्लाहु अन्हा हजरत उम्मे कुलसूम रज़ी अल्लाहु अन्हा जब आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की नबूवत मिली तेरा अल्लाह तबारक व तआला आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नबूवत का सरफराज फरमाए तेरा अबू लहब सख्ती के साथ आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नियाणी की तलाक ॾियारे छॾे पिन जे छोकरे खे चए त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नियाणी की तलाक ॾियो एतिरो आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दुश्मन हो एतिरो आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ ॾींदो हो चुनांचा जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॿी छोकरे कासिम अब्दुल्ला यके बाद दीगरे इंतकाल करे विया हिकिड़े पुठियां ॿियो इंतकाल करे वियो मरी वियो त सॻो चाचो थियण जे बावजूद काको थियण जे बावजूद आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत हमदर्दी मदद करण जे बजाय कुरैश जे वॾे वॾे इंसान वटि वेंदो हो ऐं उन्ही खे ख़ुशख़बरी ॾींदो हो उन्ही खे चवंदो हो त हे इंसानो ख़ुशि थी वञो अॼु मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेनामो निशान थी वियो आहे यानी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा छोकरा इंतकाल करे विया आहिनि बिरादरान इस्लाम तिरमिज़ी में हज़रत तारिक बिन अब्दुल्ला खां मरी विए अबू लहब सिर्फ़ बदनाम न कंदो हो बल्कि आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पत्थर पर मारींदो हो पाना पर हणंदो हो जैसा आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वीडियो खून सां तर थी वेंदी हुयूं खून सां भिजी वेंदी हुयूं खुड़ीअ मां खून जारी थी वेंदो हो अबू लहब उक़बा बिन अबी मुईत उरवा बिन अमरा ही आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा करीब तरीन पड़ोसी हुआ उन जे सताण जो ही तरीक़ो हो जॾहिं आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज पढ़ंदा हुआ त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे बच्ची जानी फिगाए छॾींदा हुआ बकरी जी बच्ची जानी फिगाए छॾींदा हुआ जेको आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे किरंदी हुई ऐं कॾहिं आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चूल्हे मथे जरा हंडी जड़ियल हूंदी हुई तेरा बच्चे दानी अहिड़ी तरह फिगाईंदा हुआ त हंडीअ में किरंदी हुई यानी खाधे में भी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की न बख्शियो हंडीअ में बणा हो जरियो फिगाए छॾियो आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिनी दुखे मथे हिनी अज़ियत मथे सब्र कयो ऐं चवण लगा त ए अब्द मनाफ ही कहिड़ा ये कहिड़ी हमसायगी है ही कहिड़ा आई पाड़ोसी आयो जेको मूंखे तकलीफ़ ॾेई रहिया आहियो सिर्फ़ ईज न बल्कि आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे ज़ुल्म सितम जा पहाड़ तोड़िया कॾहिं आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ईमान आने वारे के पर बेहद सतायो हुयो जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे ईमान आंदो हो उन्हीं के पर बख्शियो न वियो उन्हीं के पर तकलीफ़ न का पाउंदा थियो चुनांचा कंहिंजी नक में धूम ॾींदा हुआ ऐं कंहिंखे चटाईअ में ॿधी करे बेदर्दी जे साथ कुटींदा हुआ कंहिंजे पगे में रसी ॿधी करे उनखे उन सड़के ऐं सेहरीअ में घसी ॾींदा हुआ ऐं कंहिंखे नंगी पीठ करे नंगा पुठा करे अंगारे मथे लिटाए छॾींदा हुआ लेकिन उन्हीं जी सब्र ऐं इस्तिक़ामत जो ही आलम हो तो उन्हीं जे जिस्म मां निकरण वाली चिरबी आग जे अंगारे की तो उजाए छॾे कांधे जे अंगारे के पतंगे के तो उजाए छॾे मगर उन्हीं जे ईमान जे शोले के न उजाए सघिया बिरादरान इस्लाम नबूवत जे 7 साल मुशरिकीन आपस में तय कयो त बनी हाशिम ऐं बनी अब्दुल मुत्तलिब सां न को शादी बिया कंदासूं न कि उन्हीं सां खरीदो फरोख्त कंदासूं न को उन्हीं जे साथ वेंदासूं न को उन्हीं जे साथ मेल जोल रखंदासूं न को उन्हीं जे घर में वेंदासूं न को उन्हीं सां ॻाल्हि ॿोल कंदासूं जेसि ताईं वो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पंहिंजे हवाले न करे सघे यानी ही बाइकाट कयो ही कागज़ लिखियो ऐं मुशरिकीन ने बाइकाट जो दस्तावेज लिखी करे खाने काबे मथे लटकाए छॾियो यानी काबे जेको आहे उन मथे लटकाए छॾियो तो अहम चीज़ हूंदी हुई
को ज़रूरी चीज़ हूंदी हुई त उनखे लिखी करे खाने काबे मथे लटकाए छॾींदा हुआ। ही सारियूं शर्तूं लिखी करे खाने काबे मथे उन चिठीअ खे उन दस्तावेज़ खे लटकाए छॾियो। हिन नतीजे में अबू लहब जे सिवा बनी हाशिम ऐं बनी अब्दुल मुत्तलिब जा तमाम अफराद जितरा पण हुआ, चाहे वो मुसलमान हुए चाहे वो काफिर हुए, सिमटी करे शोबे अबी तालिब में महसूर थी विया। अबू तालिब जी जेको मोरूसी घाटी हुई उन में जारा हलिया विया। हिन बाइकाट जे नतीजे में हालात इंतहाई संगीन ऐं जानलेवा थी विया। अनाज ऐं खाधे पीते जे सामान जी आमद बिल्कुलु बंदि थी वई, अचण वञण बिल्कुलु बंदि थी वियो। हुन जे लाइ त ॿाहिरि खां जेको माल अचींदो हो, जेको सामान अचींदो हो खाधे पीते जो, मुशरिकीन उनखे पहिरीं किनी लाहींदा हुआ, पहिरीं ख़रीदी लाहींदा हुआ। एतिरे जे लाइ उन जी इहा हालत थी हुई त उहो वणे जा पन चबण लॻा, वणे जा पन खाइण लॻा ऐं चमड़ा खाइण लॻा। जेको सुकल चमड़ा हुआ, जेको मुर्दार चमड़ा हुआ, उन्ही खे मुसलमान चबण मथे मजबूर थी विया। उन जे दुख जो इहा हाल हो, उन जी फाका कशी जो इहा हाल हो त फाका कशी जी वजह सां बच्चा जेको रोंदा हुआ, उन जी रोअण जी आवाज़ घाटीअ खां पार सुझंदी हुई। यानी ॿिया ॿार आवाज़ महसूस कंदा हुआ। यानी एतिरी मुसलमाने मथे तकलीफ़ हुई, एतिरो मुसलमाने खे सतायो हुयो, एतिरो मुसलमाने खे दुख ॾिनो हुयो। हिकिड़ो वरे न, ॿ वरे न, जॾहिं मुसलमाने में जरा को मुसलमान चंद रुपया खणी करे, चंद सिक्का खणी करे बाज़ार में को सामान गिन वेंदो हो, को खाधे पीते जी चीज़ गिन वेंदो हो, तैर मुशरिकीन विकण वारे के पहिरीं चई छॾींदा हुआ त को मुसलमान गिना थिए त उन खे एतिरी क़ीमत चइजा, एतिरो भाव चइजा त उन वटि एतिरा पैसा न हुए जेको चीज़ गिनी सघे। मुसलमान को वेंदो हो, यार खीचे में पैसा की न हूंदा हुआ, वधारे क़ीमत चवंदा हुआ मुशरिकीन काफ़िर। तेरा पिण जे बुखियले बचे जी तरफ़ ईअं ख़ाली हथे पाछो रोटी करे अचींदो हो, पाछो वरी अचींदो हो। बाज़ार में को चीज़ कीन मिलंदी हुई ऐं मुसलमाने में जरा बा सहाबा अहिड़ा पण हुआ जे अहिड़ी ज़िंदगीअ मथे, अहिड़ी ॾुखे वारी ज़िंदगीअ मथे जंग करण जे लाइ तयार थी विया त जंग करण जे लाइ तयार थी वञो। लेकिन आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मना करण जी वजह सां, जंग न करण जी वजह सां उहे पाह थी विया। यानी उन सहाबा किराम जंग न कयो, विड़िया न। ही मुसीबत हिकिड़ो ॾींहुं कीन हुई, ॿ ॾींहं कीन हुई। सुण त घणो आसान आहे, लेकिन मुसीबत सुण घणो ॾुखियो आहे। हिकिड़ो ॾींहुं, हिकिड़ो महीनो, हिकिड़ो हफ़्तो, हिकिड़ो वरे मुसीबत कीन हुई। त्रे वरे मुसलमाने मथे मुसीबत हुई, त्रे वरे मुसलमाने तकलीफ़ूं सठो, लेकिन ईमान छॾण मथे राज़ी न थिया। उन्हीं जे जेको ईमान मथे साबित कदम हुआ, उन्हीं जे साबित कदमीअ खे काफ़िर चटे न सघिया। 3 वरे जे बाद कंहिंखे रोम आयो त ही वाइदो तोड़ियो वियो ऐं मुसलमान वरी अची करे पंहिंजे घर में आबाद थिया। बिरादरान इस्लाम ही मुसीबतूं सुणी करे, ही तकलीफ़ूं सुणी करे रोंगटा खड़ा थी वञे था, दिलि कपण लॻे थो। ही मुसीबतूं एतिरियूं ख़तरनाक हुयूं। हज़रत बिलाल हबशी रज़ी अल्लाहु अन्हु जेको मस्जिद नबवीअ जो मुअज़्ज़िन हो, बांगो हो, हज़रत बिलाल जो आका, हज़रत बिलाल जो मालिक